नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसूद भुरगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त मसूद भुरगड़ी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीरपुर ख़ास जे ॻोठ गुलाम हुसैन लिगारी जी रवासी गुलाम मुस्तफ़ा लिगारी चयो आहे त 23/1/2020 ते मूंखे मुमल दी गुल जो मेघवाड़ चयो आहे त आऊं पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजो मज़हब मटाए मुसलमान थियणु चाहियां थी। इन बाद आऊं उनखे पीर मुफ्ती अयूब खान फारूकी वटि तामारो शरीफ़ वठी आयुसि, जिते हिन पीर वटि कलमो पढ़ी मुसलमान थी। हिन चयो त हिन बाद मुमल पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शरीयत मोहम्मदी मुताबिक़ मूं सां निकाह कयो आहे। इन मौक़े ते मसामात मुमल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मज़हब मटायो आहे, मुसलमान थी आहियां। गुलाम मुस्तफ़ा वल्द नूर मोहम्मद लिगारी सां शरीयत मोहम्मदी मुताबिक़ निकाह कयो आहे ऐं जंहिं मामले तां मच्छरजी मुंहिंजा माइट प्रताप मेघवाड़, लालचंद मेघवाड़, डॉक्टर विश्राम प्रभु मेघवाड़ ऐं तरजा ज़ालिम वडेरा हर हिकु, फैसल काछेलो, हफ़ीज़ुल्लाह काछेलो, अब्दुल रहीम काछेलो ऐं यूसी चेयरमैन असलम दिल असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। चयो त मूं ते कंहिंजो बि दबाव न आहे, मूं सिर्फ़ु मुसलमान थी पसंद जी शादी कई। हिन चयो त असांखे तहफ़ुज़ लाइ हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच में पिणु पटिशन दाख़िल कराई आहे, जंहिंजी ॿुधणी हलंदड़। हिन चयो त असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, लॉ मिनिस्टर, IG सिंध, SSP मीरपुर ख़ास ऐं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान खां मुतालबो करियूं था त असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, लिहाज़ा असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे, तहफ़ुज़ फराहम करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हिन चयो त असांजी ज़िंदगी खे अगरि को नुक़सानु पहुतो त ॼाणियल ई मुज़ाकरा शख़्स ज़िम्मेवार सम्झिया वञनि। असांखे इहे मसइला आहिनि त छोकिरी मूंखे चयो शौक़ु सां मुसलमान थियणु चाहियां थी, मूंखे हितां कढां मुसलमान, मूंखे शौक़ु आहे मुसलमान थियण जो, मुसलमान थियणु चाहियां थी। मुंहिंजो तुंहिंजा माइट मूंखे तंग कंदा, चवंदा कुझु बि कोन कंदा। ऐं हितां वठी साईं अयूब जान वटि वियसि, हुते छोकिरी मुसलमान थी। मुसलमान थियण खां पोइ साईं अयूब जान खां पुछा कई, 3 चकर पुछा कई त बाबा हाणे तूं छा थी करणु चाहीं? ऐं हिन सां हिन गुलाम मुस्तफ़ा सां निकाह करणु चाहियां थी। पोइ निकाह थियो। निकाह थी जॾहिं कोर्ट ते आयासीं, माना हुते हिन छोकिरे जा वॾेरा हुन हमिलो कयो मीरपुर ख़ासि, उतां मूं जान बचायो, निकितासीं त हैदराबाद कोर्ट में आयुसि। हैदराबाद कोर्ट में पेश कई दरख़्वास्त, मूंखे सुनवाई मिली 6 तारीख़ जी। वरी 6 तारीख़ में वियुसि हथियारनि समेत, वरी 6 तारीख़ मूंखे हैदराबाद ते हमिलो कयूं। 6 तारीख़ मूं ते हमिलो कयूं। 6 तारीख़ मूंखे हमिलो कयूं। 6 तारीख़ कोर्ट ते वज़ीर आज़म खे मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे। सिंध जे इमरान ख़ान खे अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे ऐं हिन वॾेरनि खां मूंखे बचायो वञे। वॾेरा फैसल काछेलो, हफ़ीज़ुल्लाह काछेलो, अब्दुल रहीम काछेलो ऐं असलम दल। कूड़ा केस करे मूंखे मुंहिंजे माइटनि खे कूड़नि केस में फसाईंदा, इहे केस कूड़ा थियो वञनि। ऐं अपील थो करियां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।